अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सामीन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे हिन ख़ुसूसी प्रोग्राम में आऊं अवां जो मेज़बान वहीद मुस्तफ़ा अवांजी समातुन में अवांखे भलीकार कयां थो। सामीन, अॼु साईं अली गौहर सूमरो जो लेख जंहिंजो उनवान आहे शहीद मखदूम बिलावल जी शहादत अदालत खां मथां क़तल। हीउ लेख अवांजी ॼाण लाइ पेश करे रहिया आहियूं। शहीद मखदूम बिलावल सिंध में मिर्ज़ा शाह हसन अरगून जे दौर हुकूमत में 2 जनवरी 1522 ते घाणे में पीड़ाए शहीद कयो वियो, जंहिंजो ॾोह इहो हुयो त सिंध जे धारियुनि जी हुक्मरानी ख़िलाफ़ आज़ादी जो अलम बुलंद कयो। जाम निज़ामुद्दीन जी हुक्मरानी दौरान संदसि दरबार सां वाबस्ता रुजत पसंद जागीरदारनि जे मुफ़ादनि जी निगरानी टोले सैयद मीरान मोहम्मद जूनपुरी खे सिंध अचण जी तरग़ीब ॾिनी। संदसि चवणु हुयो त नेकी ऐं इल्मु 2 धार क़ुवतूं आहिनि। नेकी ऐं ज़मीर जे मुक़ाबले में इल्मु ऐं शऊर खे घटि अहमियत ॾियणु घुरिजे। हू पंहिंजनि मुरीदनि खे इल्मु खां पिराइण खां मना कंदो रहियो हुयो। इहो ई सबबु आहे जो संदसि मशहूरु मुरीद काज़ी काज़न इल्मु ऐं शऊर जी मुखालफ़त कंदे चयो त कदूरी काफ़िया कीन कोन पढ़ियमि सो पारी को ॿियो जितां पिरीन लधमि। मखदूम बिलावल हिन तहरीक जी मुखालफ़त कंदे चयो त हुन फ़लसफ़े सां क़ौमी जबर इस्तहसाल ऐं मुतालिक़ अनानियत खे हथी मिलंदी हर माण्हू ऐं हर को पाण खे सही सम्झंदे पंहिंजी राय क़ुवत खे ॿियनि मथां ज़ोर ज़बरदस्ती सां मढ़ण जी कोशिश कंदो, जंहिं करे खाना जंगी वारो माहौल पैदा थींदो ऐं रियासत खे ॾंडे जे ज़ोर ते हलाइण जी कोशिश कई वेंदी। उन करे मखदूम बिलावल ऐं संदसि साथियुनि जी मुखालफ़त ते जाम नंदी सैयद मीरान मोहम्मद जूनपुरी खे गिरफ़्तार करण जी हुकुम ॾिनो ऐं खेसि अफ़गानिस्तान नेकाली ॾिनी, जिते मिर्ज़ा शाह बेग अरगून संदसि मुरीद थिया ऐं हुन खेसि पाण सां गॾु वठी अची सिबी में पंहिंजी नई रियासत जो बुनियादु विधो ऐं उतां बखर ते हमिलो कयो, जिते काज़ी काज़न संदन मुरीद जाम निज़ामुद्दीन जी हुक्मरानी में बखर जो गवर्नर हो, जंहिं किले जूं चाबियूं पाण मुराद पेश कयाऊं, जंहिं खेसि काज़िल क़ज़ात चीफ जस्टिस जे उहिदे ते फ़ाइज़ कयो। अहिड़ी तरह अरगूननि सिंध अंदरि गद्दार ऐं जासूस पैदा कया। हितां जे अमुन ऐं महिमान नवाज़ी जे तस्वर मां फ़ातिह क़ौमनि नाजाइज़ फ़ाइदो वठंदे हितां जे अवाम ते ज़ुल्म ऐं तशद्दुद खां कमु पए वरितो आहे। हुन ठटे टल्टी ऐं बाग़बान जे ख़ूबसूरत शहरनि खे बाहियूं ॾेई साड़ायो। टल्टी जी पहिरीं वेड़ खां पोइ मिर्ज़ा शाह बेग ठटो फ़तह कयो। जल्दी मखदूम बिलावल मज़ामती तहरीक शुरू कई। शाह बेग पंहिंजे कमज़ोर पोज़ीशन ॾिसी जाम फेरो सां ठाह कयो। लकी खां हेठि इलाइक़ो संदसि हवाले कयो। बाक़ी सेवण बखर ऐं सिबी में सरकारूं पंहिंजे हेठि रखियूं। मज़ामती तहरीक दरिया ख़ान जे पुटनि मठण ख़ान, महमूद ख़ान, जाम सारिग, राणो रणमल, सोडो ऐं सोडा सिंह जहिड़नि सूरह जारी रखी। टल्टी जी ॿी वेड़ में मखदूम बिलावल पंहिंजी साथियुनि सां गॾु मैदान जंग में शामिल रहियो, जेका जंग मखदूम बिलावल हाराई। पोइ बि हुननि खेसि जंगी कैदी बनाए गिरफ़्तार न कयो, पर मदसि ॾंड विधो जेको मखदूम बिलावल भरण खां इनकार कयो। हुन मखदूम बिलावल खे मकर ऐं फ़रेब वसीले सियासी स्टेज खां हटाइण जा सांभा कया। उलमाअनि खे ख़रीद करे खैर पंहिंजो तरफ़दार बणायो। तारीख़ में हमेशह अदलिया इंतिज़ामिया जे दर जी गोली पई रही आहे। उन करे तारीख़ में सचाई खे हमेशह इंसाफ़ ऐं कानून जे नाले में क़तल कयो वियो आहे। मिर्ज़ा शाह बेग जी वफ़ात खां पोइ 1 साल पोइ संदसि जानशीन मिर्ज़ा हसन शाह पंहिंजे दरबारियुनि ऐं साज़िशी टोलनि वसीले हिकु साज़िश तयारु कई ऐं मखदूम बिलावल खे जुती तोहफ़े में ॾिनी। उनखां पोइ
खांइसि पुछियो वियो त जेकॾहिं को शख़्स मुक़दस वर्क जिती में विझे पेरनि में घुमाए त अहिड़े शख़्स खे कहिड़ी सज़ा ॾेई सघे थी। मखदूम साहब वर्णायो त अहिड़े शख़्स खे घाणे अंदरि पीड़ायो वञे। इहो जवाबु ॿुधी साज़िशन काज़िन ॾाढो फ़रियाद दाख़िल कयो। ठटे जे गवर्नर बाग़बान में मंज़िल कयाईं। पाण सां गॾु काज़ी फ़रियादी ऐं शाहिद बि आंदा। अदालत क़ाइमु थी। मखदूम खे अदालत जे कटहरे में आंदो ऐं खेसि जड़तू नमूने घाणे में पीड़ाइण जी फ़तवा ॾिनी। अदालत में बग़ैर दलीलनि ऐं साबितनि जे मौत जी सज़ा नथी ॾेई सघिजे। मखदूम बिलावल जहिड़े निमाज़ी आलिम मुहदिस फ़िक़े ऐं दानिश्वर खे, जंहिंखे समन जे दौर में चीफ जस्टिस वारी हैसियत हुई, उन करे मखदूम साहब अदालत में खेसि हलंदे नाइंसाफ़ी ख़िलाफ़ एहतिजाज कंदे कार्रवाई जो बाइकाट कयो ऐं को बि दलील न ॾिनाऊं। शाहिदनि ऐं गवाहनि ऐं काज़ी खां को बि सुवाल न कयो। फ़क़ति एतिरो चवंदो रहियो त अव्हां भली पंहिंजी कार्रवाई पूरी कंदा रहो, आउं ख़ुदा जी रज़ा ते राज़ी आहियां। इन मां इहो साबित थियो त मखदूम साहब अरगुनी टोले जी नियत खे सम्झी वरितो त हू हुन केस ज़रिए खेसि मौत जी सज़ा ज़रूरु ॾींदा, यानी न हुन मुक़दस वर्कनि जी तौहीन कई ऐं न ई कुफ़र जे मुर्तकब थियो। बिकोल जीएम सैद जे हुन जे मौत जा सिर्फ़ 2 कारण हुया। पहिरियों, दरिया ख़ान जंहिं सिंध जे इक़्तिदार जी तहरीक हलाई, उन जो रूह रवां मखदूम बिलावल हुयो। शाह बेग जे हमले वक़्तु मखदूम साहब ख़लीफ़नि समेत उन जी मुखालिफ़त कई। ॿियो, मिर्ज़ा शाह बेग जे मुर्शिद सैयद मीरान मोहम्मद जूनपुरी जी तहरीक जे सिंध अंदरि मुनज़्ज़म नमूने मुखालिफ़त मखदूम साहब तरफ़ां थी। उन करे शाह हसन अरगुननि 2 जड़तू गद्दारनि ऐं मुल्हनि खां फ़तवा वठी खेसि घाणे में पीड़ाए छॾियो। अहिड़े अज़ीम शहादत जी रोशनी में सिंधी अवाम सदियुनि खां पंहिंजी क़ौमी आज़ादी जी जदोजहद जी तारीख़ जे तसलसल खे बरक़रार रखंदो पियो अचे। मखदूम बिलावल ज़ात जो समूह हो। संदसि वालिद जो नालो मखदूम हसन हुयो। संदसि ॾाॾो मखदूम इदरीस सिंध जे मशहूरु समय हाकिम जाम निज़ामुद्दीन उर्फ़ जाम नंदी जो भाउ हुयो। रवायतनि में अचे थो त मखदूम बिलावल जो वालिद मखदूम हसन लसबेलो जो हाकिम हुयो। पाण नंढपिण में ई इब्तिदाई तालीम ठटे जे मदरसनि में पिरायाऊं। बाद में टल्टी जे मदरसे में सैयद नूर हुसैन शाह वटां इल्मु पिरायो। उनखां पोइ मखदूम उमर खां सिख्या वरिती। अहिड़ी तरह हदीस ऐं फ़िक़ह में कमाल हासिल कयाईं। तारीख़ मासूमे जो साहिब मासूम बखरी लिखे थो त हीउ तफ़सीर ऐं हदीस जे इल्म में तमामु माहिर हुयो। बुलंद दर्जनि जो मालिक हुयो। तुफ़्तुल कलाम जो साहिब लिखे थो त हीउ वॾो आरिफ़ ऐं वारिस वासिल बा अल्लाह हुयो। ज़ाहिरी इल्म में वॾो मर्तबो रखंदड़ हुयो। संदसि इल्म जी हाक ॿुधी केतिराई इल्म जा उनायल पढ़नि पंधनि खां कई अची वटसि इल्मु पिराइण लॻा। मखदूम दानियाल हिकु बुज़ुर्ग हाणोके बाग़बान ॻोठ दादू तालके जो हुयो, जेको मखदूम बिलावल खे बाग़बान वारे ॻोठ में वठी आयो। सैयद हैदर शाह सनाई उते संदसि मुरीद थियो। पाण सहरवर्दी तरीक़े सां वाबस्ता हुयो। संदसि गुज़र मुआश कोरको हुयो। संदसि मशहूरु कौल आहे त हक़ जी राह ते सच चवणु जिहाद आहे। ग़ुलाम मोहम्मद लाखो बाग़बान में थियल कॉन्फ्रेंस में पंहिंजे मकाले में संदसि बिलाल नाले जे ज़िक्र कयो आहे। सामईन, ही लेख साईं अली गौहर सुमरो जो हुयो, जंहिंजो उनवान हुयो शहीद मखदूम बिलावल जी शहादत अदालत खां मथां क़तल। सामईन, हाणे पंहिंजे मेज़बान वहीद मुस्तफ़ा खे ॾींदा इजाज़त। वरी कंहिं नए प्रोग्राम में वरी अव्हां जी समातुनि में हाज़िर थिबो। तेसि ताईं सदाईं गॾु। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत,
समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।